हिन वीडियो में असां वटि टे माण्हू आहिनि, जमीला, सारा ऐं बिलाल। इहे टई माण्हू पंहिंजे वज़न जो ख़ासि ख़्यालु करे रहिया आहिनि ऐं चेक करे रहिया आहिनि कि हिक महीने में हिननि जे वज़न में घणी तब्दीली अची सघे थी। हाणे इन्हनि जे अॻियां असां वटि वज़न लिखियल आहिनि, जेको हिननि जी हिक महीने में तब्दीली आहे। ठीकु आहे। हिक महीने में तब्दीली असां कढंदासीं कीअं कि असां जेको महीने जे आख़िर में एंड में जेको वज़न हूंदो, लिखो ॾिसो, एंड में जेको वज़न हूंदो उन मां असां कट कंदासीं महीने जी शुरू वारो यानी स्टार्ट वारो वज़न। हाणे इहा थींदी हिक महीने जे वज़न में तब्दीली। ठीकु आहे। त हाणे असां वटि जमीला जी जेका वज़न में तब्दीली आहे उहा आहे काटू 3 या नेगेटिव 3 पाउंड। एलबीज़ माना पाउंड, माना 3 पाउंड उन जो वज़न घटिजियो। सारा जे वज़न में तब्दीली आहे 2.5 या 2.5 पाउंड, यानी उन जा 2.5 पाउंड वज़न वधियो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ बिलाल आहे, त बिलाल जे वज़न में 4 पाउंडनि जो इज़ाफ़ो थियो आहे। हाणे बिलाल जो वज़न 4 पाउंड वधियो आहे। हाणे अचो त हेठि ॾिनल कुझु सवालनि जा जवाब ॾियो। पहिरियों सुवाल आहे लोस्ट मोस्ट, त कंहिं सभ खां वधीक वज़न घटायो। ठीकु आहे। ॿियो सुवाल आहे लार्जेस्ट चेंज, कंहिंजे वज़न में सभ खां वधीक तब्दीली आई। ऐं टियों सुवाल आहे लीस्ट चेंज, कंहिंजे वज़न में सभ खां घटि तब्दीली आई। तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं सोचियो कि तव्हां छा इहो मालूम करे सघो था पंहिंजे तौर ते। हाणे असां हिते अदद लीके जो इस्तेमालु कंदासीं जीअं असांखे आसानी थिए इनखे सम्झण में। ठीकु आहे। हाणे पहिरियों आहे जमीला। जमीला जो वज़न घटिजियो आहे काटू 3 पाउंड। ठीकु आहे। त असां हाणे जमीला जे काटू 3 पाउंड यानी नेगेटिव 3, त हाणे नेगेटिव 3 किथे पियो आहे, हिते पियो आहे काटू 3, त हिते छा छॾींदासीं काटू 3। हाणे हिनखे जमीला करण लाइ असां हिनखे लिखी सघूं था जे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे सारा। सारा जो जेको वज़न आहे उहो वधियो आहे। वधियो आहे माना उहो सॼे पासे ते वेंदासीं पॉज़िटिव आहे, त इहो आहे 2.5 यानी 2.5 पाउंड। ठीकु आहे। त असां हिते ठाहे छॾियोसीं सारा एस लिखी छॾियोसीं। उन खां पोइ आहे बिलाल। बिलाल जो बि वज़न वधियो आहे माना पॉज़िटिव आहे, त इन जो छा थी वेंदो 4 पाउंड। हिते चेन ते असांजो बिलाल बि लिखी छॾींदासीं। हाणे मिलियल सवालनि जा जवाब ॾियूं। कि पहिरियों सुवाल आहे कि कंहिं सभ खां वधीक वज़न घटायो। हाणे घटाइण जो मतिलबु कहिड़ो आहे, अहिड़ो आहे कि कंहिं ॿुड़ीअ जे खॿे पासे तरफ़ वियो। ठीकु आहे। घटाइण जो मक़सदु इहो आहे न जेको नेगेटिव थिए नंबर। ठीकु आहे। त हाणे ॾिसो सारा ऐं बिलाल ॿई सॼे पासे ते आहिनि, इन्हनि ॿिन्ही जो वज़न वधियो आहे। हिकु जमीला ई अहिड़ी आहे जंहिंजो वज़न घटिजियो आहे, माना ॿुड़ी खॿे पासे ते वियो आहे। ठीकु आहे। वज़न घटायो आहे, त असांजो जवाबु छा थी वेंदो, असांजो जवाबु थी वेंदो जमीला। असां पंहिंजो जवाबु लिखी छॾींदासीं जमीला। अॻिलो सुवालु इहो आहे कि कंहिंजे वज़न में सभ खां वधीक तब्दीली आई, लार्जेस्ट चेंज। त हिनखे हिकु तरीक़ो सोचण जो इहो आहे कि ॿुड़ीअ खां कहिड़ो अंग सभ खां वधीक परते वियो। ठीकु आहे। या वरी ॿियो तरीक़ो हिनखे सोचण जो इहो आहे कि तव्हां हिन जी जेका साइन आहे अॻियां पॉज़िटिव या नेगेटिव, काटू या वाधू, इनखे तव्हां नज़रअंदाज़ करे छॾियो। सिर्फ़ु तव्हां अंग ते गौर कयो। ऐं सिर्फ़ु अंग ते गौर करिणो आहे, तव्हां हिन जी एब्सोल्यूट वैल्यू या यानी कतई क़ीमत कढो। ठीकु आहे। हाणे पहिरियों असां हिन जी एब्सोल्यूट वैल्यू कढूं। हाणे ॾिसो हिनखे असां लिखी सघूं था एब्सोल्यूट वैल्यू यानी कतई क़ीमत या एब्सोल्यूट चेंज यानी कतई जेको चेंज आयो। हाणे काटू 3 जी कतई क़ीमत असां वटि 3 आहे। उन खां पोइ असांजो अंग आहे 2.5 या 2.5, 2.5, इन जी बि कतई क़ीमत पवंदी 2.5, 2.5। आख़िर में असां वटि अंग आहे असां वटि हिते 4। हाणे असां वटि अंग आख़िरी कहिड़ो असां वटि आहे 4, त असां वटि 4 जी बि कतई क़ीमत असां वटि आहे 4। हाणे सभ खां वधीक तब्दीली कहिड़े अंग में आई आहे, उहा आई आहे बिलाल जे वज़न में। बिलाल जो वज़न वधियो आहे, पर उन जो घणो पाउंड वधियो आहे, 4 पाउंड वधियो आहे। जमीला जो वज़न घटियो आहे, पर उन जो अकेली वज़न घटियो आहे, पर उन जो ॾिसो 3 पाउंड घटियो आहे। हाणे इन जी तब्दीली 3 जी आहे। बिलाल जी वज़न में तब्दीली घणनि जी आहे, 4 जी आहे। असांखे इहो ॾिसणो आहे वधियो या घटियो, इहो न आहे ॾिसणो। असांखे इहो ॾिसणो आहे कि कंहिंजे वज़न में तब्दीली घणी आहे। त सभ खां वधीक तब्दीली आई असां वटि बिलाल जे वज़न में। हाणे आख़िरी सुवाल असां वटि इहो आहे कि लीस्ट चेंज, सभ खां घटि तब्दीली कंहिंजे वज़न में आई। ठीकु आहे। त अगरि तव्हां एब्सोल्यूट चेंज ते ॾिसंदव, असां मथे लिखिया आहिनि या असांजी कतई क़ीमतूं कढियूंसीं, त इहो ॾिसंदो त सारा जे वज़न में सभ खां घटि फ़र्क़ु आयो आहे 2.5 पाउंडनि जो। हाणे तोड़े जमीला असांजो वज़न घटायो आहे 3 पाउंड, पर हाणे असां इहो नथा ॾिसूं कीअं घटायो या कीअं वधायो। असां इहो सिर्फ़ु इहो ॾिसूं था त तब्दीली केतिरी आहे ॿिन्ही जे वज़ननि में। त हाणे सारा जे वज़न में असां वटि 2.5 पाउंड या 2.5 पाउंडनि जी असां वटि तब्दीली आई आहे। ठीकु आहे। त असां वटि इहो क्लियर ज़ाहिर थिए थो, साफ़ ज़ाहिर थिए थो कि जेका तब्दीली सभ खां घटि आई आहे उहा सारा जे वज़न में आई आहे। घटायो तोड़े जमीला आहे, पर सारा वधायो आहे 2.5, पर सारा 2.5 पाउंड वधायो आहे, जमीला 3 पाउंड घटायो। हाणे जेको 2.5 आहे, टिनि चेन ॿिन्ही खां घटि आहे। ठीकु आहे। त इन सां असांजो इहो सुवालु हल थी वियो। असां आख़िरी सुवाल जवाबु लिखंदासीं सारा।